नाजरीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आया बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन से वज़ीर आज़म के ख़ास सलाहकार शहबाज गिल जी बिलावल भुट्टो ज़रदारी ते छिती तनक़ीद। शहबाज गिल जो चवणु आहे त बिलावल के वफ़ाक़ी हुकूमत जे टैक्स ते छो गिणती आहे। बिलावल इल्ज़ाम लगायो त वफ़ाक़ टैक्स जमा नथो कराए। वफ़ाक़ी हुकूमत जे टैक्स जो 57% सूबनि खे मिलंदो आहे। सिंध जो पैसो अयान अली ज़रिए ॿाहिरि मोकिलियो वियो। सिंध हुकूमत 50 अरब रुपया टैक्स जो हदफ़ रखियो हो। सिंध हुकूमत टैक्स जो हदफ़ हासिल न करे सघी। सिंध जे अस्पतालनि ऐं स्कूलनि में गॾह ॿधल आहिनि। जेकॾहिं अमेरिका के अफ़गानिस्तान के ख़िलाफ़ हवाई अड्डा ॾिना विया त पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वधंदी। अफ़गानिस्तान में जंगनि दौरान पाकिस्तान तमामु घणो नुक़सान बर्दाश्त कयो। अफ़गान तालिबान पूरे मुल्क ते सोभ हासिल नथा करे सघनि। असां अफ़गानिस्तान जे कंहिं बि फ़ौजी कब्ज़े जी मुखालफ़त कयूं था। वज़ीर आज़म इमरान खान जो अमेरिकी अख़बार वॉशिंगटन पोस्ट में लिखियल मज़मून में इज़हार। मुल्क में कोरोना वायरस वधीक 27 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 663 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी हकारी शरह 1.69% रही। आई नऊं देरोलग राइस। This headline news is brought to you by